एडिशनल आईजी जावेद आलम ओढो जो पुलिस चौकी ऐं थाणे जो दौरो। एआईजी कोरंगी में तामीर थींदड़ मॉडल पुलिस स्टेशन अवामी कॉलोनी जो दौरो कयो वियो। एआईजी जावेद आलम ओढो पारां मलीर एक्सप्रेस वे ते क़ाइम पुलिस चौकी जो भी दौरो कयो वियो। डीआईजी ईस्ट कराची मलीर एक्सप्रेस वे ते पुलिस चौकी बाबति एडिशनल आईजी कराची के ब्रीफिंग ॾिनी। एडिशनल आईजी कराची कोरंगी में तामीर थींदड़ मॉडल पुलिस स्टेशन अवामी कॉलोनी जो जायज़ो पिणु वरितो। मॉडल पुलिस स्टेशन जो मक़सद अवाम के जदीद सहूलतूं ॾियणु आहे। जावेद आलम ओढो जो इहो चवणु हो। कराची में एडिशनल आईजी जावेद आलम ओढो जो पुलिस चौकी ऐं थाणे जो दौरो। एआईजी कोरंगी में तामीर थींदड़ मॉडल पुलिस स्टेशन अवामी कॉलोनी जो दौरो कयो। एआईजी जावेद आलम ओढो पारां मलीर एक्सप्रेस वे ते क़ाइम पुलिस चौकी जो दौरो। डीआईजी ईस्ट जी मलीर एक्सप्रेस वे ते पुलिस चौकी बाबति एडिशनल आईजी के ब्रीफिंग। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? कराची के सरबराह जावेद आलम ओढो जेको आहे मलीर एक्सप्रेस वे जो दौरो कयो आहे। जावेद आलम ओढे पारां कोरंगी ऐं डिस्ट्रिक्ट मलीर जूं जेके पुलिस स्टेशन आहिनि जिनमें मॉडल कॉलोनी आहे उन्हनि जो दौरो कयो आहे। एडिशनल आईजी जावेद आलम ओढो जी ज़ेर सदारत जेको आहे मॉडल कॉलोनी पुलिस स्टेशन ते पिणु गॾिजाणी थी आहे। एडिशनल आईजी जावेद आलम ओढो इहो बि चयो आहे त ज़ेर तामीर जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जे इमारतूं ऐं ड्यूटी अफ़सर ड्यूटी रूम ठाहिया विया आहिनि उहे पुलिस ऐं अवाम जी सहूलियात जे लाइ ठाहिया विया आहिनि। ॿिए तरफ़ एडिशनल आईजी जावेद आलम ओढो जेको आहे मलीर एक्सप्रेस वे खां पोइ मॉडल कॉलोनी पुलिस स्टेशन ते पहुतो आहे। जदीद सहूलतुनि सां ठहंदड़ जेकी पुलिस स्टेशन आहे उनजो बि मुआइनो कयो आहे। जी, वॾी महिरबानी आमिर।